जीनतुल हयातिद दुनिया, ताजो माल ताजी औलाद सब दुनिया जी जीनतन। फरमाए वल बाक़ियातुस सालिहात। डाडिया जो जोर सा जो सुभान अल्लाह। आखिरत में ताके चंगा अमल कमींदा। कब्रिस्तान जो चक्कर लगायो केड़ी कब्र मां मालूम थींदो त अमीर जी ये गरीब जी ये आफिसर जी ये नौकर जी नंढे गुलाम अदना पट्टे वाले जी या ये सेठ जी या ये जमींदार जी कब्र आ। सभनी जो कब्रूं एक जहिड़ियूं आहिनि। मकी हो गए ना लाना मका कैसे कैसे, मकी हो गए ला मका कैसे कैसे, हुए नामवर बेनिशान कैसे कैसे। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जाए तमाशा नहीं है। मेहरबानी फरमाए सब जा सब पांच संभाले करे वक्त गुजारियो। हजरत उस्मान साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं भी कब्र खे ॾिसंदो एॾो रोंदो भलारो साईं जो ॾाढ़ी मुबारक सजी गोल्डन मुबारकनि सां आली बणजी वेंदी हुअसि। हजरत उस्मान उहा हस्ती जंहिंखे प्यारे नबी साईं जे ज़ुबान मुबारक मां जन्नत जूं बिशारतूं मिलियूं। हजरत अबू बकर सिद्दीक़ साईं उहा हस्ती जो फरमाए तो काश मां हिन वण जो पन हुजा हां, काश मां हिन वण जो पन हुजा हां, काश मां हिन वण जो पन हुजा हां। ओ इनी आखिरत वारी कब्र वारी मंज़िल के सामूं रखी भलारो हजरत अबू बकर साईं ये लफ्ज़ चवण फरमाईंदो हो। पंहिंजी आखिरत वारी मंज़िल पंहिंजी बका वारी जिंदगी ठाहिण जे लाइ पाण खे जन्नत में वञण जे लाइ हज़रत उमर साईं हुत कटियो पियो आहे, हज़रत उस्मान साईं हुत कटियो पियो आहे, हज़रत हमज़ो साईं हुत कटियो पियो आहे, हज़रत अम्मार साईं टांडनि जे मच ते लेटायो थो वञे, हज़रत सुमैया साईं ॿध थी वई आहे। आखिरत जो फिक्र रब रहमान जी रज़ा। हो फिरौन जी घरवारी वेचारी अम्मा आसिया साईं जंजीरनि में ॿधी वेठा आहिनि, लोह जे गुर्जन सादा मारनि, पिननि खे पेरनि खे था चिथनि, हथनि खे था चिथनि। हाणे अर्ज़ थी करे ज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फ़िल जन्नह वनज्जिनी मिन फ़िरऔन वअमलिहि वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। पंहिंजे वेझड़ाईअ में मूंखे जन्नत में घरड़ो ॾे, हितां ज़ालिमनि मूं जान छॾाए, तुंहिंजे वेझो अची तुंहिंजा दीदार अची कयां त मुंहिंजे उमिरि जा ओलाई लही वेंदा। कटिया पिया आहिनि सिर 70 उहद जे मैदान में, 14 बदर जे मैदान में। दर्दनाक वाक़िअनि सां नेकनि सालनि जी हिस्ट्री भरी पई आहे। कटियो पियो आहे सिर 70 समेत हज़रत इमाम हुसैन साईं जो। दुनिया के प्यारो न कहीं, ओहदन के प्यारो न कहीं, विज़ारतुन के प्यारो न कहीं। करे हाँ बैयत यजीद जी तो ओहदा भी मिली वञनि हां, सिरदान भी थी वञनि हां, विज़ारतुं भी मिली वञनि हां। फरमाई हरगिज़ न मां बच्चा भी कुसाईंदुसि, पाण भी सुर कुर्बान कंदुसि, पर नाने पंहिंजे नाने नबी साईं जे दीन सां गद्दारी न कंदुसि। कटिजी वेंदुसि पर नाने जे सबक़नि ते अमल कयूं पंहिंजे रब रहमान खे राज़ी कंदो वेंदुसि।
पो राजी के अल्लाह है कि न यजीद उन जे हवारन कुर्सी के डिठो हुकूमत के डिठो घणा डी रहा सदाई मुर्दाबाद थी विया इमाम हुसैन सही सदाई जिंदाबाद थी वियो जैसा रब राजी आ वो कीमू कबाब थी वने तदें भी कामयाब जैसा रब राजी थियो वो भली गोलन जो खाज बनी वने तदें भी कामयाब वो बमन जे टुकड़न सा उड़ायो वने तदें भी कामयाब बाय में जलायो वने तदें भी कामयाब फांसी से लटकायो वने तदें भी कामयाब रब रहमान राजी थस अगी हालत जड़ी भी थे उन जा बई जान कामयाब थी विया अल्लाह वारो चे तो अफजल कुल जहां से घराना हुसैन का दथा समझो जा डाडियां जो न सुभान अफजल है कुल जहां से घराना हुसैन का नथा जो निंड जी बैठे अजा साईं बुजुर्ग पोते रहला ता हाने साईं पंजो हीणू हाल था पेश कयो जेके चुस्ती असा वेठा वो डाडियां जो सुभान अल्लाह अफजल है कुल जहां से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का एक पल की थी बस हुकूमत यजीद की एक पल की थी बस हुकूमत यजीद की सदियां हुसैन की और जमाना हुसैन का सजदे में सिर कटाए तहां सांगे सबक ने द एडे चिंबड़ो हे दर वठो हेडे भाकुर विठो दुनिया में कुछ न था कुछ भी क्यों आखिर अंजाम मोतवारो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला रस्मों प्यारियों रवाज प्यारा बांग मिले तू अजान मिले तू नमाज दिला रोजन जो हुकुम थे तू रोजा न रख पंजी वजह कदा सूअर खोरन वारी अंग्रेजन यहूदिन वारी कर मिठड़े मोहम्मद वारी न कर है फातु जी हालत ओद जो मैदान थियण वारो आ हजरत साद बिन अबी वक्कास हजरत अब्दुल्ला बिन जहश पान में डीलिंग था कन गालाइंदा पान में त मां दुआ घुरा तू आमीन कर तू दुआ घुर त मां आमीन क्या हजरत साद बिन अबी वक्कास दुआ तो घुरे मुझा अल्लाह सुभाणे मैदान सजनो मुझो मुकाबलो के बहादुर सा कराए जाए माते हमलो करे मां हमलो क्या माते करे मां क्या वरी वरी कबे ते कंदा रहूं एतरे कदर जो माखे उन्हीं बहादुर ते फतह या भी नसीब करे माखे गाज़िन में शुमार कजाए हजरत अब्दुल्ला बिन जहश आमीन कई
हजरत अब्दुल्ला बिन जहश जे दुआ जो वारो आयो जे तो मुंहिंजा अल्लाह साईं सुभाणे मैदान सजंदो मुझो मुकाबलो के बहादुर सां कराए जाए माते हमलो करे मां हमलो क्या वरी वरी एक बेते हमलो कंदा रहूं आखिरकार मागे शहादत नसीब कजाए मुझा चप कपिया वजन मुझा कन वढिया वजन मुझी जुबान कपी वने मुझा नक कपिया वजन मुझा हथ कपिया वजन मुझा पैर जडे जमानो अचे तुझे आडो पियण जो माखा पुछा करे अब्दुल्ला कन काडे करे आए नक काडे करे आए चप काडे कटाए टुकड़ा टुकड़ा काथे कराए मां जो मुझा मौला मां तुझे रजा हासिल कराइण जे लाए सब कटाई आयो है ये अल्लाह दे नजर आई बस उन जे हुक्म ने फरमान दे नजर न दुनिया के आरजी समझो दायमी न समझो प्यारे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब साईं तो फरमाया मुझा महबूब ओहद जबल सोनू बनाए दिया पर जाडे वने तो सा कठे हले जादे कम चईला मां साईं काडे कम प्यारो नबी साईं आयो हजरत अली साईं के घर दरवाजो खड़कायो अम्मा सैयदा फातिमा रजी अल्लाह ताला अन्हा दी आवाज दे साईं फरमायो मां अम्मा अर्ज थी करे अम्मा जन्नत खातून बाबा साईं माजे जिस्म दे कपड़ो ना है मेहरबानी फरमाए मागे या पानी चादर दियो तो मां पानो जिस्म बेड़ा अल्लाह अकबर कबीरा साईं पानी चादर मुबारक दिनी दर खां टपाए अम्मा साईं कपड़ो वेड़ियो चादर मुबारक वेड़ी दरवाजो थी खोले साईं के अर्ज करे साईं कपड़ो न हुजण जे करे मां नमाज भी न पढ़ी आ मेहरबानी फरमाए कुछ टेम ता वियो तो मां नमाज अदा करे वठा साईं फरमायो हाउ न्याणी साईं के इहो हाल ॾिसी अखड़न मुबारक मां पानी वही आयो अम्मा साईं नमाज पूरी कई तो साईं फरमाद फातिमा मुसल्लो तो मथे कर मुसल्लो मथे दी करे हीरा लाल मोती नजर आया ओ फातिमा जेका जरूरत दी खण अम्मा साईं दी यकदम उन्हीं मुसल्ले जे पलांद के मथा विझी करे जैसे माहे खणी शा कदम मागे हिते दर्जा माल मिल्कियत न खपे मागे अगे जहान में रब रहमान जी रजा रहमत खपे आशिक परवाना सदाइण वाला चिमड़ी पिया दुनिया इमाम हुसैन ने हुते कुछ पिया दुनिया के न चिमड़ यजीद जी बैयत करे हां सब सहूलत मिली वजे फरमाए ना उन्हीं साईं जी रजा साईं सब कम ठही विंदा राजी क्यों उन्हीं साईं के नाराज न क्यों ताके मौको दिनो थई ये दुनिया इम्तिहान की जगह है काथे भी इम्तिहान थींदो आ पेपर आउट न थींदो आ पर अल्लाह सही दुनिया की जिंदगी जो पेपर भी आउट करे छड़ियो आ तैयारी कयो भरपूर तैयारी कयो मेहनत कयो भरपूर मेहनत कयो पर ता जेका मेहनत कंदो मां उन खां वधाए ॾींदो मां पंज नमाज़ा पढ़ंदो तो सवाब मां ताजो 50 लिखराए छॾींदो मां महीनों रोज़ा रखंदो तो साल लिखराए छॾींदो मां हिकु दफ़ो यासीन मुबारक पढ़ंदो तो 10 ख़त्म कुरान मजीद जा लिखराए छॾींदो मां एडो तो प्यार जे करें के समझ में गाल न जे दहफा उन्हीं जे हालत वक्त जो कदर न करे दहफा उन्हीं जे हालत चे पंहिंजी किस्मत के असां वाइद करे अर्ज ताके बुधायूं था वञो प्यारे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रहमत बरकत वारे कुरान मजीद में मुझो उम्मती या उम्मतानी छड़ो रात जो 10 आयत मुबारक पढ़ी सुमंदो तो रब साईं सजी रात उनजी इबादत में लिखराए छॾींदो आ ॾाढियां जो ज़ोर सां चओ जंहिंजे करे जेतिरो थी सघे कुरान मजीद के जिमरी वक़द जाकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम
مبين يا أيها الناس قد جاءتكم موعظة من ربكم وشفاء لما في الصدور. قرآن مجید جا عاشق ڈاڈھیاں جو واعتصموا بالله هو مولاكم فنعم المولى ونعم النصير. چو انشاءاللہ قرآن مجید کے جیے من جائیں نیدار ایڈا پیارا حسائیں ہے جو نیکی جو کو ارادو کنوا تا رب رحمان ملائک نے حکم کنوا یا نیکی لکھی چھڑیوز جیسے کئی تا نہ تھے جے ارادو تکے ہوتے ہیں لکھی چھڑیوز. سائیں ہانے جے کو نیکی جو ارادو کیوں ہیں وہ نیکی کرنو تو ونجے جے قدم قدم تے نیکیوں لکھوز تیسے ہانے وہ نیکی کرے رہے ہو آئے جن جو ارادو کیوں ہیں اساں دا اگے ہی لکھی شری ازوں جے ہانے وہ نیکی کرے رہے ہو آئے تا ہانے بہر ورائے لکھوز. ایڑو پیار کرنوارو سائیں پانجو ناراض کندو گناہ جو ارادو کیوں تھے جن نہ لکھیز جیسے گناہ کرنا تو ونجے جن نہ لکھیز من مڑی پہ ماں دین جے لائے رحمت جا دروازہ صدائیں کھولیں پیوان لا تقنطوا من رحمت اللہ ان اللہ یغفر الذنوب جمیعا انہو هو الغفور الرحیم. او جے کنے سائیں ہوں کو معافی وٹھندوا سائیں تو فرمایا جی معافی تے توبتن نسوہا واری معافی وٹھے ماں ایڑو خوش تھینوا سب گناہ معاف کرے چھڑی پر تائبی نتھے درد ای نہ جے نٹھر تھی ونے کمیوں کوتاہیوں گھنیوں کندو رہے بدکاریوں لیکن دے دل رغبت نہ کرے اڑے جو موت جو انجام بھی خراب قبر واری گھڑی بھی. سائیں فرمایا بدکار مانو قبر میں پیوندو جنے ملائکہ دا سوال کرن وارا متھے اٹھندو تو اٹھن ساونی جو متھو جی مغز ان پھٹن میں لگندو قبر جی کشادگی نہ ہوندی ملائکہ سوال کندل بھی رر رکھ پہ اٹھو کندو فرشتہ مسلط تھیندا زمین بھی انہاں سا گالائیں دی کلا آکڑ جی گھمیں پہ مجھے متھا نہ نماز نہ روزو نہ تلاوت نہ ذکر اذکار بین جا حق پیو کھائیں دو وطیں رشوتاں پیو کھائیں دو وطیں ویاج پیو کھائیں دو وطیں بدکاری پیو کندو وطیں زناؤں پیو کندو وطیں نہ پیو منی اجو پیٹ میں آئے وہاں اجو حشر ڈس جائے پانجو. سائیں فرمایا قبر جو ہے سو ہے پان میں یا دھرتی ملن شروع تھی دی یہ نجوں پاسریوں ٹڑکاریوں کبھی میں داخل تھی وینیوں اے قبر میں ایڑو دا وشم مسلطا جیتا سانگے دنیا میں خچر ڈسن میں داہن ہوئے جو ڈنگو ہندا دا 40 سالن تین جے ڈنگ جو اثر ہوندو ایڑا نانگو تے مسلطن جے تانگے اٹھن وانگے تے ڈسن میں دا وڈا جکیوں اکھیوں گاڑیوں لال ہوندیوں جن جا آواز بجلی جے کڑکے وانگے ہوندا ہی جو ڈنگ لگائیں دا تا وہ مانو دھرتی کے چیریں دو ہیٹ 70 ہتھ ہیٹ لئی ویں دو پر جے کنے انہیں جائے تے وری نیکو کار بان ہوئی دو یا بان لی دی قبر میں ملائک جنائیں دا ہے جو محمد کھنی ویہن دو تا جیس تین نیکو کار جی نظر ویں دی تیس تین اللہ سائنی جی قبر کے کشادو کرے شدین دو آئے.
सवाल करण वाला सवाल करे विंदस वरी न्यारी दो कब्र में वरी वडो कुशादो मैदान का सोनी सूरत नजर ईंदस तू केरा ओ जवाब में चवंदो मां कुरान मजीद मांजे हुक्मना का मंदे जिंदगी गुजारे मांगे भाकुर पाए मांजे हुक्मन दे जी जी करे मुनी तिलावत करे वक्त गुजारी अजमा वो कुरान मजीद जे इहा सूरत त दुनिया में न है चवंदो कुरान मजीद बराबर दुनिया में मुझी बी सूरत है जमला आने मूसा तो कोई ना है तू आयो केस तयूं दे कुरान मजीद उनके तसल्ली दई करे नेको कार के चवंदो तेस तई कठे उनो मां जान न छड़ी नो मां जेस तई वनी तो के बेस्ट में वनी पहुंचाया ये साथी ठायो नी ए कब्र में गड हो जा बेटा ईसाई नो फरमाए छडे विंदो सब को जडे विंदो सा न रहंदी का संगत न रहंदो को चा भल केड़ा भी को वायदा करे भल केड़ा भी को इकरार करे भल केड़े भी को आथ दाए टेका ने मरी वे त हर शे खत्म छडे विंदो सब को जडे विंदो सा न रहंदी का संगत न रहंदो को चा उहा पोख का जेका कम चई कब्र में उहे अमल कर जी तुझी कब्र बेश्त जो बाग बणजी वने कब्र इया त या जहन्नम जे खडन मां खडुआ या त बागन मां जन्नत जन मां बाग पाण तुझी मर्जी आ कब्र के पंजी के जेड़ो करे ओड़ी तैयारी कर ये अजाब भी पंजी जाए थे जहन्नम जी दरी खोली विनस कब्र में जहन्नम जो लिबास पाराई विंदुस जो गंधरफ जो होंदो साड़ी दुस जिस्म के जहन्नम जो बिस्तरो विछाए उनके सुमारियो विंदो उनते जो सजो बाह जो ठहल होंदो जेस ताईं क़यामत अचे तेस ताईं कब्र जे अज़ाब में मुब्तला हूंदा अल्लाहु अकबर कबीर इन्ने को कार मानू के सवालन जवाबन का बाद में जन्नत जा बिस्तरा जन्नत जा लिबास जन्नत जी दरी खोले दिनी वनी थदड़ी हीर जो इंदी उनके निंड्रेड़ी वठी विनी जो पतो ही न पवंदो वरियो क़यामत जे दी अख पटे करे कब्र का बाहर निकरंदो एड़ी निंड कंदो सुकून वारी ये मजबूत निंड कंदड़ मानू हुंदो आ सुमंदो आ रात जो तो वरी सुबह जो अख खुलंदी पतो ही न बाकी हुनके यको पे अजाब डमहल क़यामत जो एकड़ो दर्दनाक दिहाड़ो आ जंजो इनकार कोई नथो करे सके जी मौत जो इनकार नथा करे सगो जी कुराड़प जो इनकार नथा करे सगो जी मौत जो इनकार नथा कयो ती क़यामत जो इनकार भी न कयो क़यामत के तस्लीम कयो ने जे लाए तैयारी कयो जैं दिहाड़े ते सिज नेज़े ते बीठो हूंदो कंहिंखे पिनीअ ते पगर हूंदो कंहिंखे गोॾनि ते पगर हूंदो कंहिंखे चेल ते पगर हूंदो कंहिंखे सीने ते पगर हूंदो को माण्हू पंहिंजे पगर में पाण पियो गोता खाईंदो वरी महशर जो मैदान सब कठे हूंदा अणगणियो मानुन जो तइदाद होंदो पर हर कंहिंखे पंहिंजो एॾो फिकुर होंदो जो किताबनि में अचे थो हिक ॿिए सां उन्हनि जा कुला कसंदा है खलूं लही वेंदियूं माण्हू खे इहा छड़ो गणती हूंदी त मुंहिंजो अलाए छा थींदो मुंहिंजो अलाए छा थींदो इहा ख़बर न पवंदी मर्द खे त मुंहिंजे साम्हूं माई आहे भिक में माईअ खे इहा ख़बर न पवंदी त मुंहिंजे भिक में मर्द आहे छड़ो इहा ॻाल्हि सभिनी खे फिक्र में हूंदी त मन असांजो छोटकारो थिए जन्नती बणिजी वञे पर हाणे इन सभिनी शयुनि मां पहिरीं मंज़िल अथव क़ब्र जेकॾहिं क़ब्र में भलाई थी वई त अॻिते बि अल्लाह अर्श जी शान पुल सिरात मां अख शिंभ में पार करे उहा पुल सिरात जेका वार खां सनिया तलवार खां तिखी जेकॾहिं साईं नाराज़ हूंदो त टपंदो अध अध थी किरंदो जेकॾहिं उन अमल सालिह कया हूंदा
प्यारे नबी सैयद फरमाया अल मौत जस्रुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत का बुल्ला जेका दोस्त के दोस्त सां मिलाईंदी नेकी जा अमल कया उन्हें त मौत जी घड़ी ईंदसि त पियो ख़ुशि थींदो पियो ठरंदो लबड़नि ते मुस्कुराहट ईंदसि। अच्छा अञा कॾहिं कॾहिं नेक खे मोहलत मिलंदी त तोखे का नसीहत करणी आहे त कर, तोखे कुझु ॻाल्हाइणो आहे त ॻाल्हाए। अचे थो किताबनि में नेकोकार माण्हू चवंदो इन खां मथे कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजी सॼी ज़िंदगी इबादत कई आहे उनजी वञी मुलाक़ात कई। मां न खपे मोहलत। मोहलत जे लाइ उहो दाऊं न कंदो मिंथा न कंदो। चिंबड़ी पो सब प्यारे नबी सही जे दामन कुरान मजीद जे हुक्म तव्हांजा ॿई जहान इंशाअल्लाह सोना। प्यारे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नमी माण्हू जो हिकु हिकु ॾंद ओहद जबल जेॾो बणजी वेंदो। दुनिया जी बाहि माण्हूअ खे सुकाईंदी आहे सोड़ो कंदी आहे पर जहन्नम जी बाहि माण्हूअ खे सुॼाए मोटो कंदी। सजन फरमायो उनजो ओहद जबल जेॾो हिकिड़ो हिकिड़ो ॾंद थी पवंदो। उन्हीअ जा कुला एॾा वॾा थी वेंदा जो टिन टिन मेलनि जेतिरो पंधु थी वेंदो। उन्हनि जा पेट जबलनि जेॾा थी वेंदा। बुतूनुहुम कल जिबाल बुतूनुहुम कल बुयूत। वॾनि जबलनि जेॾा वॾनि घरनि जेॾा वॾनि कोठनि जेॾा उन्हनि जा पेट थी वेंदा। हराम खाइण वारनि जे पेटनि मंझां जेका सनड़ी खल हूंदी उन में विछूं ऐं माकोड़ा अंदरि नज़र ईंदा। जॾहिं उहो पाणी तलबींदो उन्हीअ खे पाणी वाटर वारो पाणी मिनरल वाटर वारो पाणी नलकनि ऐं फ्रिजनि ऐं दिलनि वारो पाणी न ॾिनो वेंदो। उनखे उहो पाणी ॾिनो वेंदो जेको रत ऐं पुंय वारो गंध ऐं गिलाज़त वारो पाणी हूंदो। चवंदो मां हे पाणी काॾों पीआं? चवंदो पीअणो पवंदई छो जो चङा कम न कयाई। चवंदो हे त पीअण जहिड़ो ई न आहे मां न पीअंदुसि पर पंहिंजी कैफ़ियत ॾिसंदो त पीअण ते मजबूर थी वेंदो। उहो प्यालो हथनि में खणी करे जॾहिं मुंहं जे वेझो आणींदो त उन्हीअ जे तपश जे करे उहो उभरंदड़ पाणी हूंदो। उन्हीअ जे तपश जे करे उनजे मुंहं जो मांस कोरजी वञी प्याले में किरंदो। उहो पाणीअ जा ॿ टे ढुक पीअंदो वेंदो त उन्हीअ जा आंडा टुकर टुकर थींदा वरी हेठि रस्ते सां निकिरंदा वेंदसि। जॾहिं खाइण जे लाइ कुझु घरंदो फरमाई लैस लहुम तामुन इल्ला मिन ज़री' ला युस्मिनु वला युग़नी मिन जू'। उन्हीअ खे खाइण जे लाइ थूअर जो वण कंडनि वारो ॾिनो वेंदो। चवंदो मां कीअं खावां? ज़र्दा ऐं पुलाव ऐं फराटा न हूंदा उंडे सूफ़ ऐं ॾाढ़ूं ऐं केला न हूंदा। जनम में थूअर जो वण बुख जी मजबूरी ॾिसी ज़रो खाईंदो नड़ीअ में फासी पवंदो। ईअं रूड़ा कां कंदो जीअं सुई कुते खे नड़ीअ में फासी पवंदी आहे। अज़ीज़ो पाण खे कामयाब बणायो। कामयाबी मिठड़े मोहम्मद साईं जे गुलामीअ में अथव। कामयाबी प्यारे नबी साईं जे हुक्मनि ऐं फर्मा बरदारीअ में अथव। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा ख़ाफ़ मक़ाम तक़वा वारी ज़िंदगी जंहिं गुज़ारी उन जे लाइ बाग़ात नेकोकारी वारी ज़िंदगी गुज़ारी अल्लाह जी तव्हांजे लटनि ते नज़र आहे तव्हांजी ज़ातियुनि ते नज़र आहे। ओ फरमाया अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व
ओ मुझा बाना इंसान या गाल न विसार तो हिक माई मर्दमो पैदा थियल ॾाॾे तो जो ॾाॾो आदम हवा उन्हीं मां वधायो माम शुऊबन व क़बाइल लितारफू हे हिन ज़ात वारो हे हिन ज़ात वारो हे हिन पाड़े वारो साईं